हिते मां ॿुधायूं त मेयर हैदराबाद काशिफ शोरो ऐं डिप्टी मेयर सगीर कुरैशी जे परेटाबाद अचण ते शहरियुनि जी नारेबाज़ी। हिते फायर ब्रिगेड जी ऑफिस हूंदी हुई उनखे ॿिए हंधि छो मुंतकिल कयो वियो। शहरियुनि जो चवणु हुयो फायर ब्रिगेड जी गाॾी वक़्त सिर पहुचे हा त एतिरा माण्हू फौत न थियनि हा। मुतासिर शहरियुनि मेयर ऐं डिप्टी मेयर खां थियल नुक़सान जे अज़ाले जो मुतालबो कयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मेयर हैदराबाद काशिफ शोरो ऐं डिप्टी मेयर सगीर कुरैशी जे परेटाबाद अचण ते शहरियुनि पारां नारेबाज़ी कई वई। हिते फायर ब्रिगेड जी ऑफिस हूंदी हुई उनखे ॿिए हंधि छो मुंतकिल कयो वियो। शहरियुनि जो चवणु हुयो त फायर ब्रिगेड जी गाॾी वक़्त सिर पहुचे हा त एतिरा माण्हू फौत न थियनि हा। मुतासिर शहरियुनि मेयर ऐं डिप्टी मेयर खां थियल नुक़सान जे अज़ाले जो मुतालबो कयो आहे। मेयर हैदराबाद काशिफ शोरो ऐं डिप्टी मेयर सगीर कुरैशी जी परेटाबाद अचण ते शहरियुनि जी नारेबाज़ी। हिते फायर ब्रिगेड जी ऑफिस हूंदी हुई उनखे ॿिए हंधि छो मुंतकिल कयो वियो। शहरियुनि जो इहो चवणु हुयो फायर ब्रिगेड जी गाॾी वक़्त सिर पहुचे हा त एतिरा माण्हू फौत न थियनि हा। मुतासिर शहरियुनि जो मेयर ऐं डिप्टी मेयर खां थियल नुक़सान जे अज़ाले जो मुतालबो। ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर करे रहिया आहियूं। मेयर कराची काशिफ शोरो ऐं डिप्टी मेयर सगीर कुरैशी जी परेटाबाद अचण ते शहरियुनि पारां नारेबाज़ी कई वई। हिते फायर ब्रिगेड जी ऑफिस हूंदी हुई उनखे ॿिए हंधि छो मुंतकिल कयो वियो। शहरियुनि जो इहो चवणु हुयो त फायर ब्रिगेड जी गाॾी वक़्त सिर पहुचे हा त एतिरा माण्हू फौत न थियनि हा।